ईरान जो मिसाइल ऐं ड्रोन सां नओं जवाबी हमिलो। इसराइल जे मिसाइल फायर AFP मूजिबि यरूशलम में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। सऊदी अरब जे 3 क्रूज़ मिसाइल किराइण जी दावा। सऊदी अरब जे बचाव वज़ारत मूजिबि 3 क्रूज़ मिसाइलनि खे अल-खुर्ज शहर ॿाहिरां तबाह कयो वियो आहे। कुवैत बंदरगाह वेझो धमाको, कार्गो टैंकर मां तेल समुंड में ज़ाया, अमलो महफ़ूज़। दोहा में अमरीकी सिफ़ारतखाने वेझो रहंदड़ माण्हुनि खे मुंतक़िल करणु शुरू। कतर जे घरू वज़ारत मूजिबि एहतियाती क़दम तौर ते अमरीकी सिफ़ारतखाने वेझो रहंदड़ शहरनि खे उतां खां कढणु शुरू कयो वियो आहे। पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त ट्रंप अञा ताईं हुर्मुज़ खोलण लाइ जहाज़ न उमाणे सघियो। हुर्मुज़ मां हिकु फुड़ी तेल बि वञणु न ॾींदासीं। ईरान ते इसराइली ऐं अमरीकी हमला। तेहरान में ज़ोरदार धमाका, क़ोम ऐं अस्फ़हान ते हमला, अस्पतालनि स्कूलनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते हमलनि में 1045 माण्हू शहीद थी चुका। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त तेहरान ते हमलनि जो वधीक हिकु सिलसिलो शुरू कयो वियो आहे। अस्फ़हान में दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणायो वियो। इसराइली हवाई फ़ौज ईरान ते 5000 टन खां वधीक बारूद किराए चुकी। लिबनान जे उत्तरियन इलाइक़नि में फ़लस्तीनी पनाहगीर कैंपुनि में ॾाखणे इलाइक़नि ते हमलनि में वधीक 5 शहीद थी विया। कुर्द विरहाक ईरान ते ज़मीनी हमले लाइ दाख़िल। हज़ारे कुर्द विरहाक सरहद पास करे ईरानी इलाइक़नि में दाख़िल थी विया। न्यूयॉर्क टाइम मूजिबि अमरीकी CIA तरफ़ां कुर्दनि खे हथियार फ़राहम कया विया आहिनि। कुर्दनि जे अॻुभराई में मदद लाइ सरहद खां ईरान वेंदड़ ड्रोन ते क़ाइमु चेक पोस्ट ऐं पासदारनि ते अमरीका जी बमबारी। ईरानी ख़ाबिरू इदारे कुर्द विरहाकनि जे ईरान में दाख़िल थियण जी तरदीद करे छॾी। पाक फ़ौज जूं अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़्वारनि ख़िलाफ़ कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज कंदहार में अफ़गान तालिबान जो ब्रिगेड हेडक्वार्टर्स 205 तबाह करे छॾियो। पाक फ़ौज कार्रवाई में अफ़गान तालिबान जे एम्यूनेशन डिपोज़ खे बि निशानो बणायो। पाक फ़ौज 4 ऐं 5 मार्च जे विच राति अफ़गान तालिबान ऐं फितनल ख़्वार जे 41 चेक पोस्टनि खे निशानो बणायो। उहे कार्रवाई चमन, ज़ून, क्लासफुल्ला ऐं नौशकी सेक्टर सां लाॻापियल सरहदी इलाइक़नि में कयूं वयूं। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑपरेशन गज़बल उल हक़ तहत कार्रवायूं हदफ़ हासिल ताईं जारी रहंदियूं। पाकिस्तान जो भारत ऐं कैनेडा विच में यूरेनियम सप्लाई मुआदे ते ॻणिती जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो आहे त ही सिविल न्यूक्लियर सहकार बि हिकु ॿी छूट आहे। भारत जे एटमी तजुर्बो ई न्यूक्लियर सप्लाईज़ ग्रुप जे क़याम जो सबबु बणियो हो। भारत समूरा सिविल न्यूक्लियर ठाक IAEA जी निगरानी में न रखिया। केतिरा ई भारतीय ठिकाणा हाणे बि आलमी मुआइने खां ॿाहिरि आहिनि। ॿाहिरियन यूरेनियम सप्लाई भारत जे जोहरी हथियारनि जे ज़ख़ीरे में वाध जो सबबु बणी सघे थो। मुआहिदो ॾखण एशिया जे स्ट्रेटेजिक तवाज़ुन खे मुतासिर करे सघे थो। नेपरा अवाम ते 8 अरब 67 करोड़ रुपयनि जो वाधो भार विझी छॾियो। 3 माही एडजस्टमेंट जे मद में बिजली 35 पैसा फ़ी यूनिट महांगी। नेपरा अक्टूबर खां दिसंबर 2025 जी बिजली महांगी करण जे मंज़ूरी ॾेई छॾी, जेका मार्च खां मई 2026 ताईं 3 महीननि लाइ लागू हूंदी।
फी यूनिट वाध सां बिजली जे वाहिपेदारनि ते 8 अरब 67 करोड़ 40 लख रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। सेनेट ने भी तरमीमी बिल मंजूर करे वरितो। मुखालिफ़ धुर जो एहतजाज। सेनेटर अब्दुल कादिर ने भी तरमीमी बिल सेनेट में पेश कयो। बिल तहत नए नेब चेयरमैन जे मुक़ररी ताईं महदूद चेयरमैन ज़िम्मेवारियूं निभाईंदो। पंहिंजो मुद्दो पूरो थियण बाद नेब चेयरमैन कमु कंदो रहंदो। कामरान मुर्तज़ा चयो त बिल ऐवान में कीअं पेश कयो वियो। बिल न एजेंडा ते आहे न ई ज़िमनी एजेंडा तौरु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां जमायत इस्लामी वफ़द ऐं KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी धार मुलाक़ात। हाफ़िज़ नईम रहमान जी अॻवानी में आयल वफ़द खे अफ़गानिस्तान ऐं ईरान विच में ओभर समेत नार मुल्कनि जे मौजूदा हालतुनि बाबति इन कैमरा ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म वफ़द खे पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशुनि ऐं क़दमनि बाबति एतमाद में वरितो। KP जे गवर्नर सां मुलाक़ात दौरान मौजूदा सियासी सूरतहाल ऐं सूबाई तरक़ी ऐं अमुन ऐं अवाम जी भलाई सां लाॻापियल मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। इस्लामाबाद में मकानी चूंडनि में देर ते इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन रफ़ी खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जे सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधड़ी कई। चीफ कमिश्नर इस्लामाबाद अली रंधावा पेश घरू वज़ारत जो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन में पेश न थियो। इलेक्शन कमीशन घरू सेक्रेटरी खे तौहीन इलेक्शन कमीशन जो नोटिस जारी करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त जेकॾहिं सेक्रेटरी न अची पियो सघे त घरू वज़ीर खे ज़ाती हैसियत में तलब करियूं था। विच ओभर जी छिकताइण वारी सूरत हाल सबबि पाकिस्तानी हवाई अॾनि तां अॼु विच ओभर जूं 145 उॾामूं रद्द। कराची मां विच ओभर लाइ 35, लाहौर मां 29 ऐं मुल्तान जूं 12 उॾामूं मुअतल कयूं वयूं। ईरान ते हमले खां पोइ पाकिस्तान जूं 900 उॾामूं रद्द थी चुकियूं। फ्लाइट शेड्यूल मूजिबि 5 ॾींहं बि 8 मुल्कनि जे मुअतल थियण उॾामनि जो अंग 20,000 खां वधी वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शजीर इनाम मेमूर चयो आहे त सिंध हुकूमत जे तरक़ियाती मनसूबनि जा समर हाणे अवाम ताईं पहुचणु शुरू थी विया आहिनि। अवाम खे बहितर सहूलियतूं फराहम करण, इंफ्रास्ट्रक्चर खे मज़बूत बणाइण ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में तरक़ी आणण लाइ सिंध हुकूमत भरपूर क़दम खणी रही आहे। ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ BRT रेलवे लाइन मनसूबो तेज़ी सां मुकमल थियण तरफ़ वधी रहियो आहे, जेको मुकमल थियण बाद शहरनि खे बहितर सफ़री सहूलियतूं फराहम कंदो। सिंध हुकूमत जो मक़सदु सिर्फ़ मनसूबनि जा ऐलान करणु न आहे, पर उन्हनि जे वक़्त सिर मुस्तक़बिल खे यकीनी बणाइणु आहे, जीअं अवाम खे हक़ीक़ी रिलीफ मिली सघे। सिंध सरकार सिंध यूथ कार्ड प्रोग्राम जो मसवदो तैयार करे वरितो। मसवदे मंज़ूरी लाइ सिंध काबीना में पेश कयो वेंदो। रांदियुनि ऐं नौजवान जे मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि यूथ कार्ड बाबति इजलास। यूथ कार्ड बाबति तैयार कयल तरक़ियाती तरीक़ेकार जे मसवदे ते ब्रीफिंग। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त पहिरें मरहले में 30 ज़िलनि जे 1 लख नौजवान खे यूथ कार्ड ॾिनो वेंदो। यूथ कार्ड सिंध जे डोमिसाइल रखंदड़ 15 खां 29 साल ताईं जी उमिरि वारनि नौजवाननि खे मिलंदो। कार्ड रखंदड़ नौजवान खे यूथ डेवलपमेंट सेंटर्स जी तरबियत ॾिनी वेंदी। यूथ कार्ड गर्ल्स, बॉयज़, अक़लियती ऐं माज़ूरनि माण्हुनि खे बि मिलंदो।
खैरपुर में एएसआई जे क़त्ल केस में ॾोह साबित न थियण ते 3 जवाबदार बरी। पीपल्स पार्टी जे अॻूणे एमपीए नवाब खान वसाण जे भाणे जे एएसआई बिलावल वसाण जे क़त्ल केस जी ॿुधणी ते अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद जवाबदारनि सरफराज राजपूत, सैयद सकलेन शाह ऐं ज़ाहिद हुसैन राजपूत मथां ॾोह साबित न थियण ते खेनि बरी करे छॾियो। 5 साल अॻु पुलिस अमलदारनि बिलावल वसाण खे बाहि ॾेई साड़े क़त्ल कयो हो। मलीर जे स्टील टाउन थाने जे हदुनि में औरतुनि सां मुबैना ज़्यादती जे वाक़े जो केस दाख़िल। पुलिस नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गुलशन हदीद वासण आबदा परवीन घर मालिक अशोक ख़िलाफ़ ज़्यादती वाक़े जो केस दाख़िल करायो। फरियादनि मूजिबि जवाबदार घर अंदरि घिड़ी तशद्दुद ऐं ज़्यादती कई। पुलिस जो चवणु आहे त औरत खे कानूनी घुर्जुनि मूजिबि मेडिकल मुआइने लाइ इस्पताल मोकिलियो वियो आहे। हज़रत सचल सरमस्त जे 205 उर्स मुबारक जो ॿिए ॾींहं वारियूं तक़रीबूं दराज़ा शरीफ़ मेजारी सचल कॉम्प्लेक्स में राग रिहाड़ जे महफ़िल रागियुनि सचल सरमस्त के पंहिंजे आवाज़ ज़रिए भेटा पेश कई। सूफ़ी रागी उस्ताद शफ़ी फ़कीर, ज़वार फ़कीर, ज़ामिन अली ऐं ॿियनि सुर वखेरिया।